अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां रातों मां ख़बर शेयर कंदा हलूं। रातों सिंध जे सामूंडी बेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ तरक्की पसंद पार्टी जे मरकज़ी सॾे ते रातों में कारकुन तरक्की पसंद हाउस खां एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब रातों अॻियां धरणो हयो। उन मौक़े ते SDPS लालकानी जे सदर डाडू अलावर, उमरानी कामरा, डॉक्टर बुलैदी, सदर ईरानी वसीम लाशारी, नूर हुसैन बलोच, आशिक हुसैन उमरानी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ जूं सिंध जे ख़िलाफ़ साज़िशूं करणु हिकु किरियल ऐं कुधो अमल आहे। असीं अहिड़े सिंध दुश्मनीअ वारे रोश जे भरपूर मज़म्मत करियूं था। इन्हनि चयो त जॾहिं खां ही मुल्क वजूद में आयो आहे उन ॾींहं खां सिंध जो वजूद बका ऐं क़ौमी तख़्शीश ख़िलाफ़ बदनीयती ते बदल पॉलिसी जारी करे सिंध सां माइटली मां वारो सबूत ॾिनो आहे। इन्हनि चयो त सिंध कुदरत जे तरफ़ां नेमतुनि सां मालामाल आहे। उन करे वफ़ाक़ सिंध जे मुदनी वसीलनि ते तेल, गैस, कोयले, ग्रेनाइट पत्थर जहिड़े अज़ीम नेमतुनि ते क़ाबिज़ आहे ऐं हींअर सिंध जे सामूंडी बेटनि ते कब्ज़ो कयो वियो आहे, जेको सरासर ग़लति आहे, जेको सिंध जा माण्हू कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदा। इन्हनि चयो त सिंध जे बेटनि ते कब्ज़े में सिंध हुकूमत बि इस्टेब्लिशमेंट सां उन कुदे अमल में हमसला ऐं बराबर जी शरीक आहे। उन करे वफ़ाक़ परस्त ऐं सिंध दुश्मननि पार्टियुनि सां गॾु बीहण बचाए क़ौम परस्त ऐं तरक़ी पसंद फ़कुर ऐं फ़लसफ़ो रखंदड़ सिंध जे सॼणनि सां कुल्हो कुल्हे सां मिलाए साथ ॾिए, पंहिंजे हक़नि जे सलाहत लाइ जिदोजहद में शामिल थी सिंध माउ सां वफ़ादारी जो सबूत ॾींदा। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।